इतनी सही सेल्फी में ना पत्ते सादो जमन खाई दो मां ओ ॾिस अंदर खीसो खाली कर मां हिते अची किरां ईंदुसि किथे पट ते हिते अची किरां ईंदुसि हां इंदे कने पैर लगा से बात में इंदे कटे तो कोने भी दूंगे नहीं तू दे हो अमीरा कट्टी दी तो कोने भी दो बस हां तू दो हां सही है हां बगैर का यही बुधाया ना बस तू न ॿुधा मां पाणे ॻाल्हाए अला डायरेक्शन ॾिसो ने में छा आहे हाणे खबर नहीं चाहे ये जूता वाला चंदा बलिया चल हां जूता धोने जाना है न फकीर जा हले फकीर जाए हां आई को हेडा ये कुंड नजर अचे बलिया चे हेडा ही कुंड को सही है बलिया हां ये कोन ईंदो मां कटजी वेंदुसि मां केरो दोस्त थोरो ई छा आंदो ये पैर जो पोयो सो नजर कोने बाकी सब ठीक है पेरे खेरा काटी के दा गए ना तो खाए साइलेंस अला ना गाना जो खामोश चुप मोहम्मद खान अदा एकड़ो मिनट बैगन चुप है क्यों फकीर मुझे ही हालत दिसी तो के रहम कोन दो अचे मुझे हिन बुरन हालन ते तू अना खिली दो अजीब है पोपो तू फकीर दो सदाई तुझे टिनी सवाल का जवाब वो तो की खबर पई तो मां तिन सवालन जी जवाब देरा निकतो हां फकीर तो की खबर पई मुखे सब खबर है तो तू टिन सवालन जा जवाब खणी निकियो ऐं तू सही जाइ ते आयो आहे मुंशी खणी अचे मां तटकर सोलो ते खड़ा दियो दे आवाज बंद साईं चेक कर जाओ साईं मां डायलॉग तो क्यों फकीर तो कि मुझे हालत दिसी रहम कोन थो अचे अञा तू टक तो दी अजीब मानू है तुझे टिनी सवाल जा जवाब मोट आयो पर तो की खबर पई तो मां टिन सवालन जे जवाब जे ला निकतो हां मुखे सब खबर आहे मुंशी तू सही जाइ ते आयो आहे ओके सही है या तो थोड़ो सो तो ध्यान दो पर पनो हेड करणो पवंदी पनो हा इते रख पने के साईं इते रखी साईं के डाला को हिते ॾिसी लास्ट ॾे इएं वरी हाणे साॻियो डायलॉग चइजो क्यों दियो दे अदा न ॻाल्हाइ ॾियो क्यों तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि क्यों तुझे टिनी सवालन जा जवाब मूं वटि आहिनि पर तोखे कीअं ख़बर पई फकीर त मां टिनि सवालनि जो जवाब चयो मां तोखे बि सुञाणा थो तॾहिं त चवईं थो तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि तूं सही जाइ ते पहुतो आहीं इन्हनि टिनी सवालनि जो जवाब तोखे सिर्फ़ु मां ई ॾेई सघां ईअं चई वरी लास्ट ॾेई क्यों मुखे सब खबर आहे वरी ॿुधायो सर थोरो ख़ामोशी कजो साईं माफ़ कजो हा उनका नाम सुख लगे तो कजो स्टैंड लगा कोन ईअं रिका हथ ते करे सघंदे आहियूं नंढो कर स्टैंड भला हलो तो डाला खुदा साईं डाला खुदा मां तोखे सुञाणा थो तॾहिं त चवां थो तुंहिंजे टिनी क्या तोखे सुञाणा थो तूं सही जाइ ते पहुतो आहीं तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि सही गाड़ी चालू चो क्यों यो मां तोखे सुञाणा थो तॾहिं त तोखे चवां थो त तुंहिंजा अदा तोखे सुञाणा थो तॾहिं त चवां थो त तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि तूं सही जाइ ते पहुतो आहीं मुंशी अब तोखे
इन्हनि टिनी सवालनि जो जवाब मां ॾींदुसि। मां हाँ सही हूँ तो कौन है वो इनाम तौर पे हमारा अभी नहीं कट कहीं उसको देखो इनाम तौर पे दे कपड़ा देना कब तो चयो मैं ला हल ठीकु आहे वीचारे अदा ठगी हिकु जहिड़ी कोन आहे न हिकु जहिड़ी ना कटी दे मतिलबु सही न कोन आहे परे हथ ते शेड घणो आहे हाणे हा, दीदी त नज़र अचनि। चवांसि हिनखे ॾिस मुंशी हिते इहो कयूं त भला हू कोन्हे न हा कपिड़नि जो वॻो या हार या हिते ईंदो सही आहे हा हिते नज़र अचनि। इहो कर हलो छा जुमिलो ॿुधाए ही उहा ई मुंडी आहे न जेका हाजी साहब इनाम तौर ॾिनी फ़कीर अथव मथां तूं चई वञे पर इहा मुंडी त मुंहिंजी मूं वटि हुई मुंशी खे तो वटि कीअं आई दादा तुंहिंजो बूथ सॼो नज़र थो अचे तोड़ तो मथे निहार साईं हाँ हाँ सम्झी रो हेठि न निहार तूं माना जीअं मुखातिब हुए सवेरे ईअं ई निहार हाँ हाँ पने खे हेठि करे कयो ही ॾिस मुंशी ॻाल्हाइनि था पोइ कई साईं परे आवाज़ बंदि ही ॾिस मुंशी हिनखे सुञाणी थो हीअ उहा ई मुंडी आहे जेका हाजी साहब मूंखे इनाम में ॾिनी हुई पर ही त हाजी साहब जी मुंडी आहे ही तव्हां वटि कीअं आई हे तव्हां सां लाफ्टर खणी ॾियो जीअं वञे हा वरी चओ इहो छा आहे हुन खां ॿुध, पुछो हाणे हिन इहो ॻाल्हि ही लाइ थो चएसि न साईं हाँ हा जुमिलो ॿुधाए साईं हाँ, जो जुमिलो ॿुधाए बदकिस्मती सां मां बि इन हाजी साहब जो मुंशी हुयुसि ऐं मूं बि हिकु दफ़ो तो वांगुरु इहा ग़लती कई हुई ऐं हाजी सां शर्त लॻाए वेठुसि ऐं उनजो नतीजो बि ॾिसी पियो कयो सोचो मुंडी ही ॾिस मुंशी ही मुंडीअ खे ॾिस सुञाणी थो हिन मुंडी खे पर ही मुंडी त हाजी साहब जी आहे ही तव्हां वटि कीअं आई हा हीअ उहा ई मुंडी आहे बदकिस्मतीअ सां मां बि हाजी साहब जो मुंशी हुयुसि ऐं मूं बि उहा ई ग़लती कई हुई हाजी साहब सां शर्त लॻाई आहे हाजी ऐं मूं बि उहा ई ग़लती कई ऐं मूं बि इहा ई ग़लती कई जो हाजी साहब सां शर्त लॻाए वेठुसि ऐं उनजो नतीजो ॾिसी थो इन जो मतिलबु आहे तूं बि हाजी साहब खे टिनी सवालनि जा जवाब कोन ॾेई सघे अच्छा न ईअं न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हो मूं हाजी साहब जा सवाल ॻोल्हे हाजी साहब जा जवाब ॻोल्हे वरिता ऐं हाजी साहब खे ॿुधाया बि हुआ कयो आहे न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे वरिता हुआ ऐं हाजी साहब खे रिकॉर्ड कोन कई हल जा हल हले पियो, हले पियो। वरी चओ अरे, न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हो अहिड़ा ऐं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे वरिता हुआ ऐं हुनखे ॿुधाया बि हुआ हलो साईं कयो थो न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो ओके सर हा साईं कयो हले पियो कहिड़ा कहिड़ा वरी छो बंदि कई हाणे हाणे तव्हां चओ यार मुंहिंजो हले हलो हला होशियारी पे आवाज़ बंदि हले, स्टॉप कयो न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे लथा हुया इहो न बस न हा ॻोल्हे वरिता हुआ ऐं हाजी साहब खे ॿुधाया बि हुआ
वॾो भाउ रिकॉर्डिंग आहे हा। सिंधी हो। ऐं हाजी साहब खे ॿुधाया न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे लधा हुआ ऐं मूं हाजी साहब खे उहे ॿुधाया बि हुआ पोइ पोइ हाजी साहब जी अधु मिल्कियत खे लत हणी हलियो आहे हाणे मां ऐं मुंहिंजो कुतो ॾाढी मुतमइन ज़िंदगी आहे दादा साईं हा। निकिरी वञो भले निकिरी वञो निकिरी वञो पोइ पोइ हाजी साहब वाइदे मुताबिक़ पंहिंजी मिल्कियत जो अधु हिसो मुंहिंजे नाले लिखियो पर मूं हुन जी मिल्कियत खे थुॾा हणी हाजी साहब जी हवेली खे छॾे हलियो आयुसि ऐं हाणे ऐं हाणे मां ऐं मुंहिंजो कुतो ॾाढी सुकून जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं